हिन वीडियो जे अंदरि पाण बाहिमी गैर गॾियल वाक़िया या म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स पढ़ंदासीं। फ़र्ज़ करियो पाण वटि हिकिड़ी डाए या छको आहे जेका हिकु दफ़ो पाण ॿीहर उछलायूं था ऐं ॿिनि दफ़नि में जेके पाण खे नतीजा मिलंदा उनजी सैम्पल स्पेस त इहा आहे 1 2 3 4 5 6। सो फ़र्ज़ु कयो जॾहिं पाण ॿ दफ़ा उछलायूं था त पहिरें दफ़े में 1 ऐं 3 थो अचे ऐं ॿिए दफ़े में जॾहिं पाण ॿ दफ़ा उछलायूं था त उन में पाण वटि जेके नतीजा अचनि था उहे अचनि था 4 ऐं 6। सो इवेंट ए या पहिरें इवेंट में पहिरियां 2 आड या 21 अदद अचनि था ऐं इवेंट बी में आख़िरी 2 ॿधी अदद अचनि था। अचो त हिनखे सैम्पल स्पेस ते रखी करे सम्झण जी कोशिशि कयूं। सो फ़र्ज़ु कयो ही पाण वटि सैम्पल स्पेस आहे ऐं हिन में नंबर आहिनि 1 2 3 4 5 6। सो हाणे जेकॾहिं असां इवेंट ए खे ॾिसूं त इवेंट ए जेको आहे उहो असांजो ही आहे 1 ऐं 3 ऐं हिन खां बाद में जेकॾहिं असां इवेंट बी खे ॾिसूं त उहो असां वटि आहे 4 ऐं 6। हाणे जेकॾहिं असां हिननि ॿिन्हिनि इवेंट्स खे ॾिसूं त छा इन्हनि में को अहिड़ो नंबर या को अहिड़ो इवेंट आहे जेको साॻियो हुजे। सो असांखे ॾिसण में ईंदो त को बि अहिड़ो नंबर या इवेंट न आहे जेको साॻियो हुजे, यानी को नंबर इन्हनि ॿिन्हिनि में साॻियो न आहे। इन जो मतिलबु उहे हिक ॿिए खे ओवरलेप नथा कनि, यानी इन जो मतिलबु इहो थियो त इहे ॿई इवेंट्स गॾिजी हिक ई वक़्त ते नथा थी सघनि। ऐं जेकॾहिं इन्हनि जी इंटरसेक्शन मालूम कयूं त उहा नल सेट ईंदी, छाकाणि त उन्हनि में ॿिन्हिनि में कॉमन एलिमेंट या कॉमन मेंबर कोन्हे। हिन मिसाल जे ज़रिए पाण खे म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स जो अंदाज़ो त लॻी वियो हूंदो, पर उन जे बावजूदि अचो त पाण जी फॉर्मल या तदरीसी वज़ाहत या डेफिनेशन सम्झूं। 2 अहिड़ा वाक़िया ए एंड बी जेके हिक ॿिए खे ख़ारिज कनि, यानी जॾहिं ए थिए त बी न थिए ऐं जॾहिं बी थिए त ए न थिए। सो इहे कॾहिं बि हिक टाइम ते गॾिजी करे नथा थी सघनि। उन्हनि वाक़ियनि खे म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स चइबो आहे। हिन तस्वीर में पाण ॾिसी सघूं था त इवेंट ए एंड बी म्यूचुअली एक्सक्लूसिव आहिनि, पर छा ॿिनि खां वधीक अगरि वाक़िया या इवेंट्स हुजनि त पोइ छा उहे म्यूचुअली एक्सक्लूसिव न थींदा आहिनि। फ़र्ज़ु कयो हिते 4 इवेंट्स आहिनि, इवेंट ए आहे, इवेंट बी आहे, सी आहे ऐं डी आहे। सो छा इहे इवेंट्स पाण में म्यूचुअली एक्सक्लूसिव न आहिनि? जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इवेंट ए ऐं इवेंट बी पाण में अलॻि आहिनि, अहिड़े तरीक़े सां इवेंट बी ऐं डी पाण में अलॻि आहिनि, अहिड़े तरीक़े सां बी ऐं सी पाण में अलॻि आहिनि, यानी उहे कॉमन नथा लॻनि। अहिड़ो को एलिमेंट या मेंबर न आहे जेको ए में बि हुजे बी में बि हुजे। या अहिड़े तरीक़े सां अगरि असां हिननि खे ॾिसूं त 1 इवेंट आहे, 2 इवेंट आहे, 3 इवेंट आहे, 4 आहे या 6 ताईं जेके इवेंट्स अचनि था त इहे हिक ॿिए सां कॉमन न आहिनि। यानी असां जेकॾहिं डाए उछलायूं था, 1 अचे थो त इन जो मतिलबु त ॿिया 5 न ईंदा, या अहिड़े तरीक़े सां असांजे डाए में 2 थो अचे त इन जो मतिलबु इहो थियो त बाक़ी जेके नंबर आहिनि डाए में उहे न ईंदा। इन जो मतिलबु इहो थियो त हर इवेंट 1 2 3 4 5 6 जेके इहे 6 इवेंट आहिनि अगरि असांजे डाए में, त उहे म्यूचुअली एक्सक्लूसिव आहिनि। अचो त हिन हवाले सां कुझु मश्क कयूं। फ़र्ज़ु कयो पाण वटि 2 छका आहिनि जेके पाण उछलियूं था ऐं जेके नतीजा अचनि था उन्हनि खे जोड़ था कयूं। इवेंट ए में जोड़ जेको नतीजो आहे उहो इवन थो अचे। इवेंट बी जे नतीजे में जेको आहे असां वटि 3 जो मल्टीपल अचे थो, यानी 3 6 9। इवेंट सी जे नतीजे में जेके नंबर आया उहे 4 खां नंढा आहिनि ऐं इवेंट डी जे नतीजे में जेको नंबर मिलियो उहो 11 खां वॾो आहे। वीडियो खे बीहारे तव्हां ॾिसो त हिननि चइनी इवेंट्स में कहिड़ा अहिड़ा इवेंट्स आहिनि जेके म्यूचुअली एक्सक्लूसिव आहिनि। जॾहिं तव्हां हिनखे हल कयो त यादि कयो, जॾहिं असां डाए था उछलियूं त जेके 2 असांखे नंबर मिलनि था उहे जोड़ कयूं था, उन्हनि जे नतीजे में असांखे इवेंट्स जेके मिलनि था उन्हनि जे बारे में असांखां पुछियल आहे सवाल। सो अचो त पाण हिनखे गॾिजी हल था कयूं। अचो त 2 छका उछलियूं। सो 1 छके खे उछलण जे नतीजे में जेके पाण खे नंबर मिलंदा उहे 1 खां वठी 6 ताईं मिलंदा। अहिड़े तरीक़े सां ॿिए छके खे जॾहिं असां उछलींदासीं त ॿिए छके जे नतीजे में बि असांखे 1 खां वठी 6 ताईं नंबर मिलंदा, यानी छके जो को बि पासो अची सघे थो 1 खां वठी 6 ताईं। सो फ़र्ज़ु कयो ही मां लिखां थो 1 2 3 4 5 6 ऐं इन तरीक़े सां हाणे जॾहिं मां ॿियों छको उछलियां थो त उन जा कॉम्बिनेशन थींदा, यानी 1 सां 1 अची सघे थो, 1 सां 2 अची सघे थो, 1 सां 3 अची सघे थो। सो जॾहिं मां टोटल कॉम्बिनेशन्स अगरि ॾिसां त उहे 36 कॉम्बिनेशन्स थींदा। इन्हनि 36 मुमकिन नतीजनि खे असां चवंदा आहियूं सैम्पल स्पेस। सो सैम्पल स्पेस में पाण खे इहा ख़बर पइजी वई त जॾहिं असां 2 छका उछलियूं था त ॿिन्हिनि में 1 1 अची सघे थो, या ॿिन्हिनि में हिकिड़े में 1 ऐं ॿिए में 2 अची सघे थो। अहिड़े तरीक़े सां टोटल 36 मुमकिन इम्कान आहिनि, पर पंहिंजे सवाल में जोड़ थियल आहे इन्हनि इम्काननि जी, यानी 1 1 सां जोड़ थियल आहे। सो अचो त हिननि जो सम ॻोल्हियूं। सम यानी जोड़। जेकॾहिं असां हिननि जी जोड़ ॻोल्हियूं त जोड़ कुझु हिन तरीक़े सां थींदी, यानी जेकॾहिं ॿिन्हिनि में 1 1 अचे थो त 2 ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि में 6 6 अचे थो त 12। सो अहिड़े तरीक़े सां सभई ही असांजा नतीजा आहिनि जिन खे असां जोड़ करे रखियो आहे। अचो त हींअर सवाल जी तरफ़ हलूं था। जॾहिं असां 2 डाए उछलऊं पिया त असांखे 2 नंबर मिलनि पिया जंहिंखे जोड़ कयूं पिया। सो जोड़ जे नतीजे में जॾहिं असांखे इवन या ॿधी अदद मिले पियो त असां उन इवेंट खे चयोसीं ए। सो हिननि जॻहियुनि ते इवेंट ए आहे। सो ही सभई असां वटि ॿधी अदद आहिनि जेके मां सिलेक्ट कयां थो पियो। इन खां पोइ इवेंट आहे पाण वटि बी, जेको 3 जी ज़रब जो नतीजो हुयो, यानी जॾहिं ॿई पासा असां जोड़ कयूं पिया त जेको नतीजो मिले पियो उहो 3 जो मुज़रिब हुयो या 3 जी ज़रब जो नतीजो हुयो। सो ही सभई नंबर जेके आहिनि उहे बी इवेंट्स में आहिनि।
इन खां पोइ इवेंट सी आहे, जॾहिं असां डाए उछलियूं था ऐं जेके ॿ पासा अचनि था उन्हनि जोड़ कयूं था त उहे 4 खां नंढा आहिनि। सो हिते असां वटि नंढा नंबर आहिनि ऐं हिन कुंड ते असां वटि वॾा नंबर आहिनि। इन जो मतिलबु इहो थी वियो त जेकॾहिं मां हिते हिकिड़ी ट्रायंगल ठाहियां त उहे सभई नंबर अची वेंदा जेके 4 खां नंढा हूंदा। सो मां हिते ही ट्रायंगल ठाहियां थो। ही सभई उहे नंबर आहिनि जेके सी इवेंट में आहिनि। उन खां बाद में पाण वटि आहे डी। डी इवेंट में पाण वटि जेको नंबर आहे उहो 11 खां वॾो आहे। सो 11 खां वॾो हिकिड़ो ई नंबर आहे असां वटि 12। सो इन जो मतिलबु इहो थियो त डी इवेंट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जॻह ते आयो आहे। हींअर पाण इहो ॾिसी चुका आहियूं त असांजे सैम्पल स्पेस में यानी टोटल जेके असांजा इवेंट्स आहिनि उन्हनि में कहिड़ा इवेंट्स कहिड़ी कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि। ए इवेंट कहिड़ी जॻह ते आहे, बी इवेंट कहिड़ी जॻह ते आहे, सी कहिड़ी जॻह ते आहे, डी कहिड़ी जॻह ते आहे। उन खां बाद में जेको पाण वटि सुवालु थियल हुयो उहो इहो हुयो त इन्हनि में म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स कहिड़ा आहिनि। अचो त हींअर सवाल जी तरफ़ वधूं था। सो सवाल में सभ खां पहिरियां पाण ए ऐं बी खे चेक था कयूं त छा उहे पाण में म्यूचुअली एक्सक्लूसिव आहिनि या न आहिनि। सो जेकॾहिं असां ए खे ॾिसूं त ए सिंपल स्पेस में नीरे कलर में ज़ाहिर आहे ऐं बी खे ॾिसूं त उहा साए कलर में ज़ाहिर आहे ऐं खोड़ सारा अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके साॻिया ए में मौजूदु आहिनि, बी में बि आहिनि। इन जो मतिलबु इहो थी वियो त उन्हनि में कॉमन एलिमेंट्स आहिनि। सो ए ऐं बी पाण में म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स न आहिनि। उन खां बाद में जेकॾहिं ए ऐं सी खे पाण चेक कयूं त ए ऐं सी जे विच में बि कॉमन पाण खे एलिमेंट्स नज़र अचनि था, छाकाणि त 4 खां नंढा ऐं इवन यानी 2 पाण वटि हिकिड़ो अहिड़ो अदद आहे जेको इवन बि आहे ऐं 4 खां बि नंढो आहे। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त इन्हनि जे विच में बि कॉमन एलिमेंट्स आहिनि। सो इन जो मतिलबु त ही बि म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स न आहिनि। इन खां बाद में ए ऐं डी खे जेकॾहिं असां ॾिसूं त ए में पाण वटि ब्लू कलर में जेके बि नंबर आहिनि उहे ए आहिनि यानी इवन नंबर आहिनि ऐं डी खे जेकॾहिं असां ॾिसूं त उहो 12 उहो बि इवन नंबर आहे। सो ए ऐं डी पाण में म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स न आहिनि। इन जो मतिलबु इहो थी वियो त जेको ए आहे उहो न त बी सां एक्सक्लूसिव आहे, न त सी सां, न त डी सां। इन जो मतिलबु इहो थी वियो त ए खे पाण करे छॾियूं आउट। सो ए खे आउट करे पाण बाद में ॾिसंदासीं त बी ऐं सी जे विच में कॉमन एलिमेंट्स आहिनि या न आहिनि। सो ग्रीन एंड येलो कलर खे अगरि पाण हेठि ॾिसूं पंहिंजे सैम्पल स्पेस में त उहो हिन जॻह ते इहे पाण में कॉमन आहिनि। सो 4 खां नंढो जेको आहे 3 आहे ऐं 3 जेको आहे बी में मौजूदु आहे। इन जो मतिलबु त इहे बि म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स न आहिनि यानी बी ऐं सी पाण में न आहिनि। ऐं बी खे जेकॾहिं डी सां ॾिसूं त बी जेको आहे उहो मल्टीपल ऑफ 3 आहे 12 ऐं डी जेको आहे उहो 11 खां वॾो 12 आहे। सो बी ऐं डी पाण में बि म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स न आहिनि। हींअर पाण ॼाणे चुका आहियूं त जेको असां वटि बी इवेंट आहे उहो ए सां बि कॉमन आहे, सी सां बि कॉमन आहे ऐं डी सां बि कॉमन आहे। इन जो मतिलबु त बी खे बि असां आउट कयूं था। उन खां बाद में असां वटि आहे सी इवेंट। सो सी ऐं डी खे पाण खे ॾिसणो आहे त छा उन्हनि वटि बि कॉमन एलिमेंट आहिनि या न आहिनि। सो सी खे जेकॾहिं असां ॾिसूं त उहो लेस देन 4 आहे या लेस देन 4 आहे यानी 4 खां नंढा जेके नंबर आहिनि। ऐं जेकॾहिं डी खे ॾिसूं त उहो ग्रेटर देन 11 यानी 11 खां वॾो। सो 11 खां वॾो असां वटि आहे 12। हिते पाण खे सम्झ में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त सी ऐं डी जे विच में को बि अहिड़ो एलिमेंट न आहे जेको कॉमन हुजे। सो सी ऐं डी पाण चई सघूं था त उहे छा आहिनि, म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स आहिनि। सो जेको पाण खे सवाल मिलियल हुयो उन में सी ऐं डी ॿ अहिड़ा इवेंट हुया जेके म्यूचुअली एक्सक्लूसिव इवेंट्स हुया। मां सम्झां थो त तव्हांखे ही मौज़ू सम्झ में अची वियो हूंदो।